मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। ज़ालिम ऐं लानती बंदे जे मस्जिद जे अंदरि इहो फेल कयो आहे। हाणे इन जी शख़्सियत जे मथां थोरो जेको डैमेज आई, छा हिन जे मथां डैमेज आई? हिन खे 2-3 पादर लॻंदा, जेल में हिन खे वठी वेंदा। ॾिसो ज़्यादा जेको नुक़सानु थियो आहे न उहो इस्लाम जो थियो आहे। केतिरनि माण्हुनि जी नज़र में हाणे ॾाढ़ी ऐं पटके वारा एब वारा नज़र थी विया। केतिरनि माण्हुनि जी नज़र में हर हिकु माण्हू छा सम्झंदो हाणे त को ॾाढ़ी पटके वारनि जो कमु ई कोई हुई आहे। वॾो जेको डैमेज पहुतो न सर, त उहो इस्लाम खे पहुतो, क़ुर खे पहुतो, हदीस खे पहुतो। जी मां ख़िदमत में अर्ज़ु कयां थो, सुभाणे जुमे जे ॾींहुं लाड़काणे जे अंदरि मसलक खे न ॾिसो, जंहिं मसलक सां तालुक़ु रखो था, बरेलवी हो, देवबंदी हो, अहले हदीस हो, जंहिं मसलक सां तालुक़ु रखो था, एहतिजाज पंहिंजो रिकॉर्ड कयो ऐं ॿुधायो त हे जेको फेल आहे कबी फेल आहे। अल्लाह जे घर में अहिड़ी ख़तरनाक जेको आहे कमु कयो वियो आहे, क़ौम लूत वारो फेल कयो वियो आहे, त इन ज़ालिम खे सख़्त खां सख़्त जेको आहे सज़ा ॾिनी वई। अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला जे ज़माने में जॾहिं इहा ॻाल्हि मशहूरु थी त अरब जे कुझु इलाइक़नि में माण्हू चवनि था त औरतुनि सां निकाह न कयूं बल्कि मर्दनि सां निकाह कयूं। त अबू बकर सिद्दीक़ अहिड़ी तरह हज़रत अली साईं ऐं बाज़ ॿिया साहिबा उन्हनि चयो त इन बंदनि खे बाहि में साड़ियो वञे। ऐं अहिड़ी तरह हदीस में बि इहो हुकुम आहे, जेको क़ौम लूत फेल में मुलविज़ हुजे ऐं क़ौम लूत वारो फेल उनजे अंदरि हुजे, उन ॿिन्हिनि खे क़तल करे छॾियो, उनखे सख़्त खां सख़्त जेको सज़ा ॾियो। जेकॾहिं करे सज़ा तव्हां न ॾींदव ऐं थोरो जेल जे अंदरि एंट्री कराए कुझु टाइम खां बाद में ॿाहिरि कढी छॾींदव, यादि रखे छॾिजो इहे मसइला मस्जिदुनि में, इहे मसइला पोइ इस्पतालुनि में, इहे मसइला स्कूलनि जे अंदरि, इहे मसइला कॉलेजनि जे अंदरि आम थी वेंदा, तव्हां रोके बि न सघंदव। त हुकूमती इदारनि सां असां सभ खां पहिरियां मुअदबाना इहा गुज़ारिश कंदासीं त अहिड़े फेल जे अंदरि कोई बि बंदो हुजे, पोइ चाहे उहो मस्जिद जो पेशमाम हुजे, चाहे उहो टीचर हुजे, चाहे उहो डॉक्टर हुजे, चाहे उहो इंजीनियर हुजे, जेको बि बंदो इन फेल जे अंदरि पकड़िजे थो उनखे केतिरे किरदार ताईं पहुचायूं। शर्म अचणु खपे जेके हिकिड़े जी बुराई खे ॾिसी करे तमामु उलमा जे मथां हुकुम लॻाईंदा आहिनि, तमामु मस्जिद जे पेशमाम जे मथां हुकुम लॻाईंदा आहिनि। सभु पेशमाम इहे न आहिनि। हा, के हिकिड़ी जी बुराई जे करे त सॼे पेशमाम दुनिया जे सभिनी पेशमाननि खे ग़लति चओ। इहा जेके तव्हांजी ग़लति सोच आहे, ग़लति जेको माइंड आहे। फ़ाऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अॼु हिकु जेको वाक़ियो पेश आयो आहे लाड़काणे जे अंदरि, तमामु अफ़सोसनाक वाक़ियो आहे ऐं इन वाक़े सां तमामु मुस्लमाननि जी दिलि आज़ारी बि थी आहे ऐं तमामु वॾो इस्लाम जे मथां दाग़ बि आई। सभ खां पहिरियां हिकु क़ौम लूत वारो जेको फेल आहे, इनखे क़ुरान हकीम बि वॾी जेको आहे ख़्वारी सां बयानु कयो आहे ऐं अहिड़ी तरह क़ौम लूत जे अंदरि जेके फॉल्ट हुया ऐं ख़राबियूं हुयूं, अलाह ताला उहे बि बयानु कयूं। इन खां बाद में ख़ुदा जेको उनजे मथां अज़ाब जेको आहे जारी कयो, अलाह ताला उहो अज़ाब बि जेको आहे बयानु कयो त उनजे मथां पथर वसिया, अहिड़ी तरह उन्हनि खे ज़मीन जे अंदरि दसायो वियो, मुख़्तलिफ़ क़िस्म जा उन्हनि जे मथां अज़ाब आया। हाणे लाड़काणे जे अंदरि जेको मस्जिद में वाक़ियो पेश आयो आहे, हिकु जेको ज़ाहिरी तौर में त को कारी साहिब अहिड़ी तरह को मौलवी लॻे थो, त इन जेको वाक़ियो हिकु छोकिरे सां बदफ़ेली कई आहे, हीअ तमामु वॾो ख़तरनाक इशू आहे ऐं लाड़काणे जे तमामु मां उलमा कमेटी खे ख़बरदार करणु चाहियां थो। पोइ जेके बि मसलक सां तालुक़ु रखनि था, पोइ चाहे उहे देवबंदी हज़रात आहिनि या अहिड़ी तरह अहले हदीस आहिनि या बरेली हज़रात आहिनि, तमामु लाड़काणे जा उलमा कमेटी वारा सुभाणे जुमे जे ॾींहुं इन वाक़े जे तरफ़ एहतिजाज रिकॉर्ड कनि। ॾिसो, हिकिड़ो माशरे जे अंदरि जेकी बीमारी ज़्यादा जेको फैलिजे थी न, त इन जे बारे में जॾहिं ॻाल्हायो न वेंदो न, तेसि ताईं इहो मर्ज़ ख़तमु न थींदो। हालांकि मस्जिद जेकी आहे उहो अल्लाह जो घरु आहे ऐं इन जे बारे में केॾी वॾी फज़ीलत आहे। त अहिड़ा वाक़िया काफ़ियुनि जॻहियुनि ते जेको पेश आया आहिनि ऐं इहो हिकु क़ौम लूत वारो जेको फेल आहे, तमामु वॾो कबी फेल आहे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जे ज़माने जे अंदरि अरबनि जे कुझु इतराफ़ में हिकु ॻाल्हि मशहूरु थी। हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे ॿुधायो वियो त अरबनि जो कुझु हिकिड़ो इलाइक़ो आहे जिते मर्द औरतुनि खे छॾे करे मर्दनि सां निकाह था कनि। त अहिड़ी तरह हज़रत अबू बकर सिद्दीक़ तमामु वॾे साहिबनि खे विहारियो ऐं ॿुधाईंदा हाणे इन्हनि क़ौम वारनि जे मथां कहिड़ो जेको आहे इनखे कहिड़ी सज़ा ॾिनी वञे। त तमामु साहिबा मशवरो कयो त इन जेको आहे क़ौम वारनि खे बाहि में साड़ियो वञे जेको आहे। ऐं अहिड़ी तरह इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह उन बि इहो फरमायो जेको बंदो क़ौम लूत वारो फेल करे थो, त क़ौम वारनि खे खपे, मुस्लमाननि खे खपे, सभ खां पहिरियां इन फ़ाइल ऐं मफ़ूल ॿिन्हिनि खे क़तल कयो वञे। यानी जेको छोरेबाज़ी करे थो ऐं जेको छोरो पाण आहे बि सही, इन ॿिन्हिनि खे क़तल कयो वञे। हालांकि हदीस में बि इहो हुकुम आहे त क़ौम लूत वारो जेको बि फेल अगरि को बंदो करे थो त इन ॿिन्हिनि खे जेको आहे क़तल कयो वञे। ऐं अहिड़ी तरह
इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह फरमायो त इन बंदनि जेके क़ौम लूत वारे फेल में मुलविज़ आहिनि त इन्हनि खे हिकु भित जे हेठां बीहारियो वञे ऐं उहा भित उन्हनि जे मथां उछलाई वञे, इन्हनि खे भित जे अंदरि दसायो वञे। हिकु अहिड़ो जेको आहे ख़तरनाक ऐं कबी जेको आहे फेल आहे। त तमामु जेको आहे मां दीनी जेके इदारनि सां वाबिस्ता आहिनि या अहिड़ी तरह स्कॉलर आहिनि लाड़काणे जे अंदरि अल्हम्दुलिल्लाह काफ़ी स्कॉलर रहनि था, अहिड़ी तरह दीन सां तालुक़ रखण वारा तमामु वॾा उलमा बि आहिनि। त तमामु उलमा जी ख़िदमत में हिकिड़ी मां गुज़ारिश रखां थो त सुभाणे जुमो आहे, जुमे निमाज़ खां बाद में जेको वाक़ियो लाड़काणे जे अंदरि पेश आयो आहे, हिकु मस्जिद जो इमाम छोकिरे सां जेकी बदफ़िली कई अथई त इन जे ख़िलाफ़ु आवाज़ु उथारियो। अगरि जेकर न उथारींदो त मस्जिद ॾिसो अल्लाह जा घर आहिनि। असां बार बार हर हिकु इशू ते हर हिकु मौक़े ते असां ॻाल्हाईंदा आहियूं। जेकॾहिं अगरि कोई बि फॉल्ट अगरि के मस्जिद जी इमाम में आहे न त इहो तेसिताईं ख़तमु न थींदो, तेसिताईं इन जा रीज़न ख़तमु न थींदा जेसिताईं इन जे बारे में बाइकाट न कयो वञे ऐं ॻाल्हायो न वञे। ऐं जेकॾहिं ईअं ई ख़ामोशी इख़्तियार कंदव, अब ठीकु आहे हिकिड़ी ॻाल्हि इशू थी आहे इन बारे में असां छा ॻाल्हायूं हे हो, त इहो मर्ज़ जेको आहे माशरे जे अंदरि ज़्यादा फैलिजी वेंदो। त इन सां छा थो थिए, हाणे जंहिं इन ज़ालिम ऐं लानती बंदे जंहिं मस्जिद जे अंदरि इहो फेल कयो आहे, हाणे इन जी शख़्सियत जे मथां थोरो जेको डैमेज आई। छा इन जे मथां डैमेज आई? हिन खे 2-3 पादर लॻंदा, जेल में हिन खे वठी वेंदा। ॾिसो ज़्यादा जेको नुक़सानु थियो आहे न उहो इस्लाम जो थियो आहे। केतिरनि माण्हुनि जी नज़र में हाणे ॾाढ़ी ऐं पटके वारा एब वारा नज़र थी विया। केतिरनि माण्हुनि जी नज़र में हर हिकु माण्हू छा सम्झंदो हाणे त को ॾाढ़ी पटके वारनि जो कमु ई कोई हुई आहे। त इन ज़ालिम जे मथां जेको लेबल लॻंदो उहो नॉर्मल लेबल लॻो। असुलु वॾो जेको डैमेज पहुतो न सर, त उहो इस्लाम खे पहुतो, क़ुर खे पहुतो, हदीस खे पहुतो। त ॿाहिरि मुल्कनि में गैर मुस्लमान ॾाढो इमेज कहिड़ी ज़ार थींदी। अॻे ई तमामु जेको आहे सिंध जे अंदरि बाज़ दानिश्वर ऐं अहिड़ी तरह लिबरल माण्हू जेके रुगो इस्लाम जे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदा आहिनि। हुकूमती इदारनि सां असां सभ खां पहिरियां मुअदबाना इहा गुज़ारिश कंदासीं त अहिड़े फेल जे अंदरि कोई बि बंदो हुजे, पोइ चाहे उहो मस्जिद जो पेशमाम हुजे, चाहे उहो टीचर हुजे, चाहे उहो डॉक्टर हुजे, चाहे उहो इंजीनियर हुजे, जेको बि बंदो इन फेल जे अंदरि पकड़िजे थो उनखे केफ़िरे किरदार ताईं पहुचायो, उनखे सख़्त खां सख़्तु जेको सज़ा ॾियो। जेकॾहिं अगरि इहे सज़ा तव्हां न ॾींदव ऐं थोरो जेल जे अंदरि एंट्री कराए कुझु टाइम खां बाद में ॿाहिरि कढी छॾींदव, यादि रखे छॾिजो इहे मसइला मस्जिदुनि में, इहे मसइला पोइ इस्पतालुनि में, इहे मसइला स्कूलनि जे अंदरि, इहे मसइला कॉलेजनि जे अंदरि आम थी वेंदा। तव्हां रोके बि न सघंदव। ॾिसो हिकिड़ी हिकिड़ी बुराई जॾहिं मथे उथी आहे ऐं हिकिड़ी बुराई जेकी आहे मथे फैलंदी वञे थी, त इन बुराई खे जेसि ताईं तव्हां इन जे ख़िलाफ़ु आवाज़ु न उथारींदव, जेसि ताईं इन बुराई जे ख़िलाफ़ु तव्हां पंहिंजो क़दम न खणंदव, इहा बुराई माशरे में ख़तमु न थींदी। ऐं उन दानेश्वर ऐं अहिड़ी तरह लिबरल माण्हू जेके आहिनि, जेके सिंध जे अंदरि वेही करे हमेशह इस्लाम जे मथां बकवास कंदा आहिनि ऐं अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस जे मथां बकवास कंदा आहिनि, ऐं कंहिं मुल्हनि जे इन फेल खां तमामु मौलवियुनि खे घटि वधि ॻाल्हाईंदा आहिनि, मुफ़्तियुनि खे घटि वधि ॻाल्हाईंदा आहिनि ऐं नेक माण्हुनि खे घटि वधि ॻाल्हाईंदा आहिनि। मां तव्हां खां थो पुछां, जेकॾहिं कंहिं स्कूल जे अंदरि कंहिं टीचर खां इहो फेल सादर थियो, छा पोइ दुनिया जे अंदरि सभु टीचर ग़लति आहिनि? जेकॾहिं कॉलेज जे अंदरि कंहिं प्रोफेसर खां इहो फेल सादर थियो त दुनिया जे अंदरि सभु प्रोफेसर ग़लति आहिनि? कंहिं डॉक्टर खां इहो फेल सादर थियो त तव्हां खां थो पुछां की दुनिया में सभु डॉक्टर ईअं आहिनि? इहा तव्हांजी ग़लति फ़हमी आहे। ऐं जेको तव्हांजो गंद जेको आहे ज़हननि में आहे न, लिबरल माण्हू जेके इस्लाम जे ख़िलाफ़ु बकवास कंदा आहिनि, जेको गंद आहे न उन गंद खे इंशाअल्लाह चङी तरह सां साफ़ु कंदासीं। जेकी चङी तरह तव्हां हर टाइम इस्लाम जी मुखालिफ़ ते लहंदा आहियो ऐं इस्लाम जे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदा आहियो, ऐं उन माण्हुनि खे शर्म अचणु खपे जेके हिकिड़े जी बुराई खे ॾिसी करे तमामु उलमा जे मथां हुकुम लॻाईंदा आहिनि, तमामु मस्जिद जे पेशमाम जे मथां हुकुम लॻाईंदा आहिनि। सभु पेशमाम ईअं न आहिनि। हा, के हिकिड़ी जी बुराई जे करे त सॼे पेशमाम दुनिया जे सभिनी पेशमाननि खे ग़लति चओ। इहा जेके तव्हांजी ग़लति सोच आहे, ग़लति जेको माइंड आहे।